विस्फोट जी ग़लतियुनि जे करे अदीब ककर वारनि जे कब्ज़े में आहे। होॾां अली ख़ान बि उन्हनि जी क़ैद में आहे। उन जे करे असां उन्हनि जे अॻियां ॾाढा कमज़ोर ऐं मजबूर थी पिया आहियूं। मुराद खे असांजी ॻाल्हि मञणी पवंदी, उनखे मजबूर कयो। हिकु तरफ़ अली ख़ान मौत जे मुंहं में आहे ऐं होॾां वरी सोदल खां गुलपरी बि आज़ादु कराए ख़बर न आहे किथे क़ैद कई अथनि। जॾहिं मूं तोखे रोकियो त मुंहिंजी छोरीअ खे हितां ज़बरदस्ती वठी वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मूंखां पहिरियों तोहारी छोकिरी तयार थी दर ते बीठी हुई। इहा सलाह तव्हां ॿिन्हिनि मां धीरुनि जी हुई। मां हितां भॼंदसि कान, बाक़ी मुंहिंजा भाउ ईंदा मूंखे हितां वठी वेंदा। तूं ख़ुशि थी आई त अॻे वांगुरु मुराद तोखे वठी वेंदा। इहो दिलि मां ख़्यालु कढी छॾ। हिन चकर मुराद ॻोठ आयो न त ईअं मोयो ॾिसंदी मोयो। राजन जुमे जी का ख़बर नथी पए। घणनि माण्हुनि खां पुछा कई आहे, ॾस मिलियो त ही मंसूर ख़ान जे ॻोठ निकिरी वियो आहे। वरी बि पक्की जांच कजां मोलू त आख़िरी इहो जुमो काॾे वियो।